पोलिंग में हथियारनि जी नुमाइश जो एसएसपी बदीन तरफ़ा नोटिस वरितो वियो आहे। एसएसपी बदीन तरफ़ा मामले जो नोटिस वठण खां पोइ जवाबदारनि मथां केस दाख़िल करे केस गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार हाजी निज़ामानी वटां रिपीटर ऐं बंदूक पिणु हथ कई वई आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। गुलाटी जे यूसी 55 अब्दुल करीम निज़ामानी जी पोलिंग में हथियारनि जी नुमाइश जो एसएसपी बदीन तरफ़ा नोटिस वरितो वियो आहे। अवां खे नाज़रीन आगाह कयूं पिया। एसएसपी बदीन तरफ़ा मामले जो नोटिस वठण खां पोइ जवाबदारनि मथां केस दाख़िल करे केस गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार हाजी निज़ामानी वटां रिपीटर ऐं बंदूक पिणु हथ कई वई आहे। गुलाटी जे यूसी 55 अब्दुल करीम निज़ामानी जी पोलिंग में हथियारनि जी नुमाइश जो एसएसपी बदीन तरफ़ा नोटिस वरितो वियो आहे। एसएसपी बदीन तरफ़ा मामले जो नोटिस वठण खां पोइ जवाबदारनि मथां केस दाख़िल करे केस गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार हाजी निज़ामानी वटां रिपीटर ऐं बंदूक पिणु हथ कई वई आहे। गुलाटी जे यूसी 55 अब्दुल करीम निज़ामानी जी पोलिंग में हथियारनि जी नुमाइश जो एसएसपी बदीन तरफ़ा नोटिस वरितो वियो आहे। एसएसपी बदीन तरफ़ा मामले जो नोटिस वठण खां पोइ जवाबदारनि मथां केस दाख़िल करे केस गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था सिंधी न्यूज़ रिपोर्टर सनाउल्लाह मेमण खां। सनाउल्लाह, एसएसपी बदीन तरफ़ा मामले जो नोटिस वठण खां पोइ जवाबदारनि मथां केस दाख़िल करे केस गिरफ़्तार कयो वियो आहे। अपडेट कजो। जी बिल्कुल, कड़ोगोर थाने जे हद में जो रात जो जीपीएस अब्दुल करीम निज़ामानी ते जो हथियारबंदनि जी नुमाइश करे जो प्रिजाइडिंग ऑफिसर के धमकायो, उन बैद एसएसपी बदीन जो सुबुह नोटिस वठी जवाबदारनि के गिरफ़्तार करे असुलो उन्हनि खां हथ कयो आहे। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां त हिकु बंदूक ऐं पिस्टल हथ करण बैदि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी ठीकु आहे सनाउल्लाह, वरी महिरबानी आवाज़ हवाले सां अपडेट करण जे लाइ।